अफ्रीका जी खुलियल ज़मीन जिते फितरत पंहिंजी पूरी ताक़त सां ज़िंदा आहे, हिते हिकु अहिड़ो पखी रहे थो जेको उॾामी नथो सघे पर रफ़्तार में हवा खे बि शिकस्त ॾिए थो। दुनिया जो सभ खां वॾो पखी उठ पखी। उठ पखी, जंहिंखे अंग्रेज़ी में ऑस्ट्रिच चयो वञे थो, दुनिया जो सभ खां वॾो ऐं ॻरो पखी आहे। हिन पखी जूं डिघियूं टंगूं, मज़बूत जिस्म ऐं तेज़ नज़र उन खे ॿियनि पखियुनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ बणाइनि थियूं। जेतोणीकि हीअ पखी उॾामी नथो सघे पर ज़मीन ते उहो बादशाह आहे। हिकु बालिग़ उठ पखी जी ऊचाई 7 खां 9 फुट ताईं ऐं वज़न 2.5 खां 4 मण ताईं हूंदो आहे। उन जूं टंगूं एतिरियूं त ताक़तवर आहिनि जो हिक ई लत सां वॾो शिकारी जानवर बि ज़ख़्मी थी सघे थो। उठ पखी हिकु कलाक में 70 किलोमीटर जी रफ़्तार सां डोड़े सघे थो। उठ पखी अफ्रीका जे रेगिस्तानी ऐं सावन इलाइक़नि में मिले थो। खुलियल मैदान हिन लाइ बहितरीन आहिनि छो त हिते हू ख़तरे खे वक़्त सिर ॾिसी सघे थो। उठ पखी अक्सर जथनि में रहंदो आहे। उठ पखी सभु ख़ोर आहे। हीअ गाह, पन, ॿिज, मेवा ऐं नंढड़ा जीत खाए थो। ख़ासि ॻाल्हि उहा आहे त हूअ नंढड़ा पथर बि खाई वञे थो जेके मैदे में खाधे खे पीसण में मदद ॾियनि था। आम ख़्यालु आहे त उठ पखीअ ख़तरे वक़्तु पंहिंजो मथो ज़मीन में लिकाईंदो आहे, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे। हक़ीक़त में हू बेदनि खे ॾिसण या ज़मीन जी सतह ते लेटी लिकण जी कोशिश कंदो आहे। उठ पखीअ जा बेदा दुनिया जे सभ खां वॾनि बेदनि मां आहिनि। हिकु बेदो लॻभॻि 1.5 किलोग्राम वज़न जो हूंदो आहे। नर ऐं मादी ॿई गॾिजी बेदनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि, जेका फितरत जी हैरत अंगेज़ ज़िमेवारी आहे। इंसान उठ पखीअ खे गोश्त, चमड़ी ऐं परनि लाइ इस्तेमालु करे थो। केतिरनि ई मुल्कनि में उठ पखीअ जा फार्म क़ाइमु कया विया आहिनि, पर उन सां गॾु कुदरती तहफ़ुज़ बि ज़रूरी आहे। उठ पखी फितरत जो हिकु ज़िंदा मिसाल आहे जेको असांखे सेखारे थो त ताक़त सिर्फ़ उॾाम में नाहे पर ज़मीन सां जुड़ियल रहण में बि आहे। फितरत जी हिफ़ाज़त असां सभिनी जी ज़िमेवारी आहे छो त हीअ दुनिया असां सभिनी जी आहे।